पाक ईरान सरहद ते सिक्योरिटी फोर्सेस जी चौकी ते दहशतगर्दन जे हमले में लाइंस नायक शहीद थी वियो। ISPR मूजिब दहशतगर्दन बलूचिस्तान जे अबडोई सेक्टर में चौकी के निशानो बणायो। ISPR मूजिब जवाबी फायरिंग में लाइंस नायक ज़हीर अहमद शहीद थी वियो। संदसि शहीद लाइंस नायक जो तालुक नौशकी सां आहे। ISPR मूजिब हमलो कंदड़ दहशतगर्दन के फरार थियण वक़्तु गरू जानी नुक़सान रसियो। सिक्योरिटी फोर्सेस दुश्मन के शिकस्त ॾियण लाइ पुरज़म आहे। SSP सखर पारां जामरो पुलिस हथां मुबैना मुक़ाबले में हिकु ॾुआरी मारिजण जी दावा कई आहे। SSP सखर इरफान समीर जो चवणु आहे त क़ौमी शाहरा पर पुल वेझो पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल लुहारी जे कब्ज़े मां पिस्टल हथ कयो वियो। मारिजी वियल लुहारी जी सुञाणप रमज़ान उर्फ़ रमज़ो भयो जे नाले सां थी आहे। SSP इरफान समीर वधीक ॿुधायो त मारिजी वियल लुहारी मलीर कशमोर ऐं सखर ज़िलनि जे मुख़्तलिफ़ थाणनि ते धाड़नि चोरियुनि ऐं पुलिस मुक़ाबलनि में 12 केसनि में घुरिबल हो।